अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे? ख़ुशि हो? जेको बि छोकिरा इंटरनेट हलाइनि था त उन लाइ हिकु वेबसाइट आई आहे नवी, जेके ते हज़ार माण्हू कमु कनि पिया त उहे ते ॾींहं में कुझु टाइम ॾे अवें बि कमु करे सघो था। अॼु असां तव्हांखे ॿुधायूं था त उहा वेबसाइट कहिड़ी आहे ऐं किथे आहे, उन ते कीअं कमु थींदो आहे। त सभ खां पहिरीं तव्हांखे गूगल क्राइम ब्राउज़र ओपन करिणो आहे। गूगल क्राइम ब्राउज़र जेका तव्हांखे लिंक मोकिलींदुसि उहा पाण ई गूगल क्राइम ब्राउज़र ते तव्हांखे खणी ईंदी। उनखां पोइ हिते कमु कीअं थींदो आहे ऐं कहिड़े तरीक़े सां थींदो आहे। जेका बि वेबसाइट हुजे जेसि ताईं पैसा कोन ॾींदी तेसि ताईं कुझु अर्सो तव्हां हिन ते कमु न कंदासीं। कहिड़ी बि वेबसाइट न आहे जंहिं ते तव्हां हिकिड़ो ॾींहुं कमु कयो ॿिए ॾींहुं पैसा ॾे। उहा का बि वेबसाइट दुनिया जे अंदरि न आहे। जंहिं बि वेबसाइट ते तव्हां कमु कंदा उहो घटि में घटि 15 ॾींहं 20 ॾींहं महीनो खनि कमु कंदा त तव्हांखे ज़रूरु पेमेंट ॾींदी। ऐं इहा जेका वेबसाइट आहे इहो असांखे जंहिं बि ॿुधायो आहे ऐं जेतिरे क़दुरु असांखे ख़बर आहे त इहा वेबसाइट जेको आहे रियल आहे, फेक न आहे। त तव्हां बि कोशिशि कयो, असां बि कयूं पिया, ऐं बि हिन में जॉइनिंग आहियां। त असां सभ खां पहिरियों तव्हांखे हिन जे अंदरि जीमेल थ्रू जॉइनिंग थियणो आहे। हुनखां पोइ तव्हांखे कहिड़ो कमु करिणो आहे, इहो जेको मूं लकीर ॾिनी आहे इन लकीर ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, हिन लकीर ते तव्हां क्लिक कंदा त इहो तव्हांजो डैशबोर्ड खुली वेंदो। हुनखां पोइ इहो जेको फ्री रोल आहे जंहिं ते एरो बीठो आहे इन ते तव्हां क्लिक कंदा त इहो फ्री रोल, इहो ॾींहं में 5 दफ़ा ईंदा आहिनि, हर कलाक खां पोइ, ऐं तव्हांखे हर रोज़ु 5 दफ़ा मिलंदा। त तव्हां हिन ते फ्री रोल ते जीअं क्लिक कंदा त तव्हां फ्री रोल थी वेंदो। ठीकु आहे, हर कलाक खां पोइ हिन ते तव्हांखे चकर लॻाइणो आहे, ॾींहं में 5 दफ़ा। हुनखां पोइ वरी कहिड़ो कमु आहे त हिन में वीडियो ॾिसणा आहिनि। तव्हां वरी हिते क्लिक कंदव त इहो सभ खां हेठि आहे वीडियोस, इहो जेको जिथे एरो बीठो आहे इहो जेको आहे इहो वीडियोज़ आहे। तव्हां हिन ते क्लिक कंदव त तव्हांजा रोज़ जा वीडियो ईंदा आहिनि। हिते मूं वटि त वीडियो न आहिनि, वीडियो ख़तमु थी वियो आहे, मूं त ॾिसी छॾिया आहिनि सुबुह जो सवेर। बाक़ी तव्हांखे रोज़ हिते 5 वीडियो मिलंदा ऐं उन्हनि जा तव्हांखे ग्राम मिलंदा आहिनि, रोज़ जो 5 वीडियो। जीअं तव्हां हिन जॻह ते क्लिक कंदव त पूरो मिंट तव्हांखे हिते इंतज़ारु करिणो। अगरि मिंट खां पहिरियों तव्हां हिन खे वापसी कंदासीं त ग्राम कोन मिलंदा। पूरो मिंट तव्हां हिते इंतज़ारु कंदा। 5 मिंट जो कमु आहे, 5 वीडियो हूंदा आहिनि। ठीकु आहे, ऐं हुनखां पोइ तव्हांखे हिते कमु आहे स्मार्ट कॉन्टेक्ट, जेको वीडियो जे हेठों इहो स्मार्ट कॉन्टेक्ट आहे। हिन ते तव्हां जीअं क्लिक कंदा त तव्हांजो इहो स्मार्ट कॉन्टेक्ट खुलंदो। ठीकु आहे, इहो मूं बि स्मार्ट कॉन्टेक्ट त करे छॾिया आहिनि। हिते हिकिड़ो लिखियलु हूंदो आहे कंफर्म ऐं ॿियो लिखियलु हूंदो आहे डिलीट। अगरि तव्हां डिलीट कंदा त बि तव्हांखे ग्राम मिलंदा, ऐं अगरि जेकॾहिं तव्हां कंफर्म कंदा त बि तव्हांखे ग्राम मिलंदा। ऐं मथे हूंदो आहे साइन इन। तव्हां साइन इन जे बटन ते जीअं क्लिक कंदा त बि तव्हांखे ग्राम मिलंदा। इहो ई कमु आहे हिन वेबसाइट जे अंदरि। ऐं हुनखां पोइ वरी तव्हां पंहिंजे दोस्तनि ॾे बि इनवाइट करे सघो था। अगरि हिकिड़े दोस्त खे इनवाइट कंदा त बि तव्हांखे पैसा मिलंदा। ठीकु आहे, हिन ते तव्हां वरी 3 लाइननि ते क्लिक कंदा त इहो हीउ लिखियलु पियो आहे रेफरल। जीअं तव्हां रेफरल ते क्लिक कंदव, ठीकु आहे, इहो रेफरल। जीअं तव्हां रेफरल ते क्लिक कंदव त इहो तव्हांजो लिंक जेको आहे इहो कॉपी थी वेंदो। कॉपी करे दोस्तनि ॾे मोकिलिजो। दोस्त अगरि जॉइन थींदा त तव्हांखे 5 ग्राम मिलंदा। त जेके बि दोस्त इंटरनेट हलाइनि था उहो महिरबानी करे इहो जॉइन इन करनि ऐं कुझु न कुझु कमु कनि। ईअं पाण सॼो ॾींहुं वांदा फेसबुक ते व्हाट्सएप ते वेठा हूंदा आहियूं त इहो कमु घणो आहे, 10 मिंट जो कमु आहे। असां पाण बि कयूं पिया। आउं त 4थे लेवल में आहियां ऐं मुंहिंजो बैलेंस आहे हींअर तव्हांखे ॾेखारियां थो। मुंहिंजो बैलेंस आहे, मुंहिंजो यार इंटरनेट स्लो आहे त हिन जे करे आराम सां खुले थो। हीअ ॾिसो, मूं 95 रोल कया अथई, 8 इनवाइटेड आहिनि ऐं 19 स्मार्ट कॉन्टेक्ट आहिनि ऐं 97 वीडियो ॾिसी छॾिया आहिनि। ऐं मुंहिंजो बैलेंस आहे 87 ऐं 4 ग्राम। तव्हांखे इनशाअल्लाह अॻे वीडियो मां ॿुधाईंदुसि त तव्हांखे किथां खां ऐं कहिड़े तरीक़े खां पेमेंट मिलंदी। पेमेंट हिन जी मिलंदी आहे
जैज़ जो जेको पंहिंजो अकाउंट आहे जैज़ कैश जो उन ते पेमेंट ईंदी आहे। ऐं अव्हांखे वीडियो मां डिस्क्रिप्शन मां लिंक मिली वेंदो। इहो जेको आहे जीअं अव्हां वीडियो खोलींदा त इहो डिस्क्रिप्शन आहे, हिते हिन ते अव्हां जीअं क्लिक कंदव न, हिन ते अव्हां जीअं क्लिक कंदव त हिते ब्लू अखरनि सां जेको आहे उहो लिंक लिखियलु हूंदी। ऐं पाण लॻाइजंदुसि इनशाला। त उन लिंक ते वञी अव्हां साइन इन कयो ऐं कमु कयो। जंहिं बि भाउ खे सम्झ में न अचे उहो असांजो जीमेल अकाउंट आहे mqmnohri@gmail.com, उन ते मेल करे सघे थो या मुंहिंजो व्हाट्सएप करे सघे थो या हिन ते यूट्यूब ते कॉमेंट करे सघे थो। त इनशाला मूंखे रिप्लाई मिलंदो। संगत पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।